हालाणी में रूरल हेल्थ सेंटर PPHI थी गुज़रियो शहरियुनि पारां ॻोठाणनि में ख़ुशी जी लहर छाइजी वई। अॼु खां हालाणी रूरल हेल्थ सेंटर खे PPHI जो दर्जो मिली वियो। PPHI जो दर्जो मिलण खां पोइ हितां जे ग़रीब आवाम जी औरतुनि जा डिलीवरी केस मुफ़्त कया वेंदा। डिस्ट्रिक्ट मैनेजर ऑफिसर गुल रहमान अब्बासी, मॉनिटरिंग इंचार्ज डॉक्टर असदुल्ला चांग, मेडिकल ऑफिसर MS डॉक्टर ज़ुल्फ़िकार अली सहतो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रूरल हेल्थ सेंटर हालाणी खे PPHI जो दर्जो मिलण खां पोइ हितां जे ग़रीब मज़दूर, बेपहुच दिहाड़ी ते मज़दूरी ऐं पोरियो कंदड़ मर्दनि जी औरतुनि जा मुफ़्त में डिलीवरी केस कया वेंदा, जिन जी आमदनी तमामु थोरी आहे ऐं प्राइवेट अस्पतालनि जा ख़र्चा बर्दाश्त नथा करे सघनि। इन्हनि औरतुनि लाइ हालाणी में अॼु खां 24 कलाक अस्पताल में तजुर्बेकार लेडी डॉक्टर, मिडवाइफ ऐं ॿियो अमलो मौजूदु मिलंदो, जिते इन्हनि जी औरतुनि जूं मुफ़्त में टेस्टूं बि कयूं वेंदियूं, दवाऊं बि ॾिनियूं वेंदियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।